अहम ख़बर मां शेयर कंदासीं। हाक्सबे में DHA के 6000 एकड़ तजवीज़ कयल ज़मीन जे अलाटमेंट के ख़िलाफ़ SUP जी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट में ॿुधणी थी। अदालत DHA के 6000 एकड़ ज़मीन ॾियण वारे मामले ते मनोनामो जारी करे छॾियो। अदालत सिंध सरकार ऐं वास्तेदार धुरियुनि खे नोटिस जारी कंदे ईंदड़ ॿुधणी ते जवाब तलब करे वरितो आहे। SUP सदर ज़ैन शाह पारां अदालती फ़ैसिले जी आजिया कई वई आहे। SUP सदर ज़ैन शाह जो चवणु आहे त अदालती हुकुम सां माण्हू बेघर थियण खां बची विया। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे आहियूं। हाक्सबे में DHA के 6000 एकड़ तजवीज़ कयल ज़मीन जे अलाटमेंट जे ख़िलाफ़ SUP जे दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट में ॿुधणी थी। अदालत DHA के 6000 एकड़ ज़मीन ॾियण वारे मामले ते मनोनामो जारी करे छॾियो। अदालत सिंध सरकार ऐं वास्तेदार धुरियुनि खे नोटिस जारी कंदे ईंदड़ ॿुधणी ते जवाब तलब करे वरितो। SUP सदर ज़ैन शाह पारां अदालती फ़ैसिले जी आजिया कई वई आहे। SUP सदर सैयद ज़ैन शाह जो चवणु आहे त अदालती हुकुम सां माण्हू बेघर थियण खां बची विया आहिनि। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे आहियूं। हाक्सबे में DHA के 6000 एकड़ तजवीज़ कयल ज़मीन जे अलाटमेंट ख़िलाफ़ SUP जी दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त ॿुधणी थी। अदालत DHA के 6000 एकड़ ज़मीन ॾियण वारे मामले ते मनोनामो जारी करे छॾियो। अदालत सिंध सरकार ऐं वास्तेदार धुरियुनि खे नोटिस जारी कंदे ईंदड़ ॿुधणी ते जवाब तलब करे वरितो। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे कराची खां सिकंदर भुट्टो। जी सिकंदर, हाक्सबे में DHA के 6000 एकड़ तजवीज़ कयल ज़मीन जे अलाटमेंट ख़िलाफ़ SUP जी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट ॿुधणी थी आहे। इन बाबति आका कजो। हाँ जी, अब्दुल कयूम सिंध हाई कोर्ट की बरुकनी बेंच है। सिंध यूनाइटेड पार्टी SUP पारां जेके आहे त दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। हाक्सबे में DHA के 6000 ज़मीन एकड़ जेकी आहे त उहा तजवीज़ कयल ज़मीन जी अलाटमेंट वारो मामिलो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जो वकील जेको आहे त अॼु अदालत में पेश थियो। सिंध हाई कोर्ट हाक्सबे DHA के 6000 एकड़ ज़मीन जेके आहे त ॾियण वारे मामले ते ईंदड़ ॿुधणी ताईं मनानामो जारी करे छॾियो आहे। केस जी ॿुधणी सिंध हाई कोर्ट के जस्टिस सलाउद्दीन पंवर ऐं जस्टिस अमजद सहतो ते ॿधल बरुकनी बेंच कई। अदालत पारां दरख़्वास्त गुज़ार खां पुछाणो कयो आहे त तव्हां वटि ज़मीन जी मालिकी बाबति कहिड़ा हक़ आहिनि। वकील आकिब राजपर जेको आहे त दरख़्वास्त गुज़ारनि जो वकील आहे, उन पारां अदालत खे ॿुधायो वियो त असां इलाइक़े जा रहवासी आहियूं, असांखे बेघर कयो पियो वञे। अलाटमेंट जी सूरत में असां जूं ज़मीनूं जेके आहिनि उहे खसियूं वेंदियूं। अदालत चयो त जेकॾहिं कंहिं बि मिल्कियत या ज़मीन जा अव्हां वटि दस्तावेज़ आहिनि त हिन दरख़्वास्त सां मुंसलिक कयो। वकील चयो त अहिड़ा काग़ज़ात जवाब में पेश कया विया आहिनि। अदालत ईंदड़ ॿुधणी ते सिंध सरकार ऐं वास्तेदार धुरियुनि खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो आहे। अदालत ॿुधणी जेकी आहे त उहा मुलतवी करे छॾी आहे। दरख़्वास्त में चीफ सेक्रेटरी सिंध, एडमिनिस्ट्रेटर DHA, रेवेन्यू, लोकल गवर्नमेंट ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर अख़्तियारनि जो ग़लति इस्तेमालु कंदे DHA खे ज़मीन अलाट कई आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील आकिब राजपाल जो अदालत में मौक़ूफ़ हो। अदालत में दरख़्वास्त गुज़ार जे वकील आकिब राजपर जेको आहे त सदा कई त हाक्सबे जी ज़मीन अवाम खे मुफ़्त अलाट करण बदिरां सस्ते अघनि ते अलाट कई पई वञे, जेको DHA खे अलाट करे ॾिनी पई वञे। 6000 एकड़ जेकी आहे त ज़मीन सरकारी ज़मीन आहे। सिंध हाई कोर्ट अलाटमेंट वारे हुकुमनामे खे रोके छॾे। जी ठीकु आहे सिकंदर भुट्टो, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। अहम ख़बर के हवाले से अवां एक दफ़ो ॿीहर आगाह करे आहियूं। हाक्सबे में DHA के 6000 एकड़ तजवीज़ कयल ज़मीन जे अलाटमेंट के खिलाफ़ SUP जी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट में ॿुधणी थी आहे। अदालत DHA के 6000 एकड़ ज़मीन ॾियण वारे मामले ते मनोनामो जारी करे छॾियो। अदालत सिंध सरकार ऐं वास्तेदार धुरियुनि खे नोटिस जारी कंदे ईंदड़ ॿुधणी ते जवाब तलब करे वरितो। SUP सदर ज़ैन शाह पारां अदालती फ़ैसिले जी आजिया कई वई आहे। SUP सदर ज़ैन शाह जो चवणु आहे त अदालती हुकुम सां माण्हू बेघर थियण खां बची विया आहिनि।